काज़ी अहमद में यंगस्टर वेलफेयर ग्रुप तरफां सकाफ़ती मेलो मुनक़द कयो वियो। मेले में सकाफ़ती शयूं, हथ जे हुनर, मोहन जे दड़े मां हथायल शयूं, ॿारनि जे रांदियुनि, चीकले, किताबनि जे स्टॉलनि, रिलनि ऐं सिंधी साज़नि जी नुमाइश कई वई। आर्टिस्ट ग़ुलाम हैदर डाहिरी पारां तैयार कयल मॉडल पेश कया विया, जॾहिं त बकरियुनि जे मुख़्तलिफ़ नस्लनि, उठनि, रिढुनि समेत ॾांदनि जी नुमाइश पिणु कई वई। मुख़्तलिफ़ स्कूलनि जूं शागिर्दाणियूं ऐं शागिर्द तोड़े शहरी वॾे अंग में मेलो घुमण लाइ आया। मेले में मक़ामी फनकारनि सुर ऐं साज़नि सां फ़न जो मुज़ाहिरो करे आयल माण्हुनि खे झुमाए छॾियो। ॾिसी शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र ॼाम इफ़्तिख़ार ॾिनड़ ऐं ॿियनि जो चवणु हो त नौजवान जसुल आणनि जिन शानदार सकाफ़ती मेलो लॻायो आहे। अहिड़े क़िस्म जा मेला लॻणु घुरिजनि त जीअं सकाफ़त खे हथ ई मिली सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk